ईरानी सदर इब्राहिम रईसी चयो आहे त इसराइल ख़िलाफ़ जंग में फ़लस्तीन जी सोभ थींदी। गज़ा जे शहरनि जे भरपूर हमदर्दी ऐं पाकिस्तानी क़ौम सारा जोगी आहे। पाकिस्तान में कंहिं क़िस्म जी उबराइप नाहे। पाकिस्तान ईरान जूं दिलियूं हमेशह जुड़ियल रहंदियूं। सिक्योरिटी ख़दशनि सबबि ख़्वाहिश बावजूदि जलसे खे ख़िताब न करे सघियो। ईरानी सदर इब्राहिम रईसी तरफ़ां अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी। गुलनि जी वर्खा करे फातिह ख़्वानी खां पोइ महिमान जे ख़िताब में तासिरात क़लमबंद। ईरानी सदर इब्राहिम रईसी कराची जो दौरो पिणु करे रहियो आहे। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। सिक्योरिटी ख़दशनि सबबि मुख़्तलिफ़ रोड बंदि। अमरीका चयो आहे त ईरान सां वापारी मुआहिदनि ते गौर कंदड़नि खे पाबंदियूं बि नज़र में रखणु घुरिजनि। पाकिस्तान ते पाबंदियूं हणण जो जाइज़ो न वरितो पियो वञे। अमरीका 20 सालनि खां पाकिस्तान में सभ खां वॾो सीड़पकार आहे। पाकिस्तान जी इक़्तिसादी कामयाबी ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सदारत हेठि फुल कोर्ट इजलास 6 जजनि तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे ख़त बाबति जो जाइज़ो। हुकूमत गुम थियल माण्हुनि बाबति सोशल मीडिया ते वावेला खे रद्द करे छॾियो। आज़म नज़ीर तार जो चवणु आहे त गुम थियल माण्हुनि बाबति केतिरियूं ई रिपोर्टूं जाली साबितियूं आहिनि। गवादर हमले में माजमल दहशतगर्द बि गुम थियल निकिता। हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो अहसासु आहे। अता तार जो चवणु आहे त मुल्क तरक़ी जे रस्ते ते हली रहियो आहे। स्टॉक मार्केट तेज़ीअ जा सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। तहरीक इंसाफ़ नंढी चूंड में धांधली बाबति वावेला कई जंहिंमें का बि सचाई नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टैक्स केसनि में देर जो नोटिस वरितो। चीफ कमिश्नर लैंड रेवेन्यू इस्लामाबाद अमले समेत मुअतल। जांच जो हुकुम। संदसि चवणु आहे त क़ौमी नाणे जा हज़ारे अरब रुपया क़ानूनी तकरारनि जे वटि चढ़ियल आहिनि। केसनि में कंहिं क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान बरक़रार। डॉलर महांगो। सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियण खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज मुल्की तारीख़ जी बुलंदतरीन सतह ते पहुची वई। इंटरबैंक में डॉलर 278 रुपया 50 पैसनि में ट्रेड। which ushered in this macroeconomic stability, but also the successful conclusion of this program. When I was in DC again last week, we were complimented as a country to show the necessary discipline to go through the program. The top level agreement happened in March, but inshallah the board meeting of the fund is there and we get the final touch and we move on. नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF हलंदड़ महीने जी आख़िर ताईं कर्ज़ जारी करे सघे थो। IMF सां डिघो प्रोग्राम ज़रूरी आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जे तारीख़ जी बुलंदतरीन सतह ते आहे। नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा वधी विया आहिनि। नुक़सान में हलंदड़ सरकारी इदारनि खे खपाइण जी बि ज़रूरत आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे केस में घरू सेक्रेटरी तलब। अदालत अख़बारी रिपोर्ट पेश करण जी हिदायत कंदे ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज। जमाल शाह में JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। कोठड़ी में सिंधी अदबी संगत तरफ़ां एहतजाजी रैली।
अॻवान जो चवणु आहे त 2 साल गुज़रण बावजूदि प्रिया कुमारी बाज़ियाब न थियणु अफ़सोस जोॻो अमल आहे। निंगरी खे बाज़ियाब कराए अगवा में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। छठे वेझो यूसी जुंगशाई जे सेक्रेटरी मुमताज़ समूह जो भाउ पुलिस जी मुबैना तशद्दुद में फ़ौत। वारसनि जो लाश रखी धरणो। DSP वाक़े जो नोटिस वरितो। 4 अहलकार मुअतल। क़त्ल जो केस दाख़िल। वारसनि जो चवणु आहे त नौजवान शहबाज समूह पुलिस जे तशद्दुद में क़त्ल थियो आहे। नौजवान ते तशद्दुद में मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हैदराबाद जे इलाइक़े घुमण आबाद में मस्तानी निंगरी सां इज्तमाही लजालच 2 जवाबदार गिरफ़्तार। ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि निंगरी खे ख़र्ची ॾियण बहाने ज़्यादती कई आहे। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में चौथी T20 मैच ख़मीस ते खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जी लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में भरपूर नेट प्रैक्टिस।